अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ सगर नाजिया मीर। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियली क़ौमी असम्बली में एहतजाज कियो, ऐवान में न रुगो वॉकआउट कियो, पंहिंजे मायूसी जो इज़हार भी कियो हो त कहिड़े रीत हिकिड़ो ऑर्डिनेंस सदर जी सहीअ खां सवाइ हुकूमत जारी कियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे एतराज़ ऐं एहतजाज खां पोइ हुकूमत पोयां पेर कंदे उन ऑर्डिनेंस खे वापसि वरितो आहे ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन अॼु जेकड़ी ॿी डेवलपमेंट असांखे नज़र अचे पई, मयारुनि इख़्तिलाफ़ एतराज़ असांखे अॻु बि नज़र आया आहिनि, पर हाणे ही मामरा उन वक़्तु ख़ासि करे जॾहिं मुल्क अंदरि ऑपोज़िशन बि हिकिड़ी एहतजाजी सियासत करे पई ऐं एहतजाज में रुधल नज़र अचे पई, त उन वक़्तु जेके हुकूमत जा इत्तेहादी आहिनि उहे भी पंहिंजे एतराज़ या मयारूं हुकूमत के ॾींदे नज़र अचनि पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि कई आहे अॼु त सदर ज़रदारी सां बि हिकिड़ो धोखो कयो वियो आहे हिन हुकूमत पारां। हिन हुकूमत सदर खे बि न बख़्शियो आहे, उन सां बि धोखो कयो आहे। ही मुल्क अहिड़ियूं वॾियूं ग़लतियूं बर्दाश्त करण जी सघ नथो रखे। उन खां सवाइ नाज़रीन अॼु हिकिड़ो ध्यानु छिकायो नोटिस पेश कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान नवीद कमर साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA बि आहिनि। उन्हनि ध्यानु छिकायो नोटिस में इज़हार कयो आहे त सखर हैदराबाद मोटरवे मनसूबे जी जेका रक़म आहे उहा ओचितो ओचितो लाहौर बाहवल नगर मोटरवे ॾांहुं मुंतक़िल कई वई आहे। अहिड़ो ध्यानु छिकायो नोटिस पेश कंदे वक़्तु नाज़रीन जेतोणीकि उनजी तरदीद कई आहे मनसूबाबंदी वारे मुमलिकती वज़ीर, पर उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिकु ॿिए मेंबर आगा रफ़ीउल्ला जो इहो चवणु हो त मौजूदा हुकूमत जी नीयत ऐं वारदा जे तरीक़े खां चङी रीति वाक़िफ़ आहियूं। हिन हुकूमत ऑर्डिनेंस बि सदर जी सहीअ खां सवाइ जारी करे छॾियो। बहितर आहे त उन हवाले सां जेके वज़ीर आहिनि उहे पाण अची करे वज़ाहत पेश कनि। बाद में स्पीकर उहो ध्यानु छिकायो नोटिस रिथाबंदीअ बाबति स्टैंडिंग कमेटीअ ॾांहुं उमाणे छॾियो आहे। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके ही इख़्तिलाफ़ आहिनि, एहतजाज ऐं एतराज़ आहिनि, इन्हनि जी हक़ीक़त बि मालूम कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु अव्हांखे इहा ॼाण आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु स्ट्रीट मूवमेंट जी कॉल ॾिनी आहे। उन हवाले सां जेके ॿ स्टॉप्स हुया जंहिंमें पहिरियों पंजाब ऐं पोइ सिंध जो दौरो कयो आहे KP जे वॾे वज़ीर साहब, जंहिंखां पोइ जेको रद्देमल साम्हूं अचे पियो या जेको असीं चऊं त उहो बि ॿिन्ही पासनि ॾांहुं जारी आहे। अॼु सिंध जे सूबाई सीनियर सूबाई वज़ीर इहो बयानु ॾिनो आहे शर्जील मेमन साहब त असीं त तमामु घणी रवादारी जो मुज़ाहिरो कयोसीं, पर असांजी शराफ़त जो हिकिड़ो नाजाइज़ फ़ाइदो वरितो वियो ऐं PTI भरपूर कोशिशि कई त कराची अंदरि 9 मई खे वरजायो वञे। असां तमामु घणे सब्र जो मुज़ाहिरो कयोसीं, पर PTI खे अहिड़ी का कोशिशि उन्हनि जी कामयाबु थियणु न ॾिनी वेंदी ऐं ख़ासि करे 8 फरवरी वारे जेको ऐलानियल एहतजाज आहे उनजो हवालो बि उन्हनि ॾिनो आहे। उन खां अॻु पंजाब हुकूमत बि कुझु अहिड़ी राय जो इज़हार करे चुकी आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त गुज़िरियल टांक में दहशतगर्दी जो हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो हो ऐं इहे वाक़िया मुसलसल जारी नज़र अचनि पिया ऐं इहा शइ बि असांखे नज़र अचे पई त मुसलसिलनि वाक़िअनि जे जारी हुअण जे बदस्तूर जेके कुझु इख़्तिलाफ़ आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा ऐं KP सरकार जा, उहे पंहिंजी जाइ ते बदस्तूर बरक़रार आहिनि। ऐं उन हवाले सां नाज़रीन गुज़िरियल बि जेका सूरत हाल थी ऐं अॼु बि वफ़ाक़ी वज़ीरनि जा मुख़्तलिफ़ जा इहे बयान साम्हूं पिया आया त हिकु अहिड़ो वक़्तु जॾहिं दहशतगर्दी जा वाक़िया थियनि पिया, ख़ासि करे KP जो जेको सूबो आहे तमामु घणो मुतासिर बि आहे दहशतगर्दी खां, ऐं अहिड़े वक़्त में स्ट्रीट मूवमेंट जी वधीक ज़रूरत आहे या शहीदनि सां गॾु बीहण जी वधीक ज़रूरत आहे। त हीअ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग, वधंदड़ दहशतगर्दी जा वाक़िया ऐं क़ौमी ॿधीअ जो जेको सुवालु आहे उन ते बि नाज़रीन प्रोग्राम में अॼु गुफ़्तगू कंदासीं। ख़ुदि KP जे वॾे वज़ीर जी जेको मुस्तक़बिल आहे उन ते बि सवाल कुझु पैदा थिया आहिनि। गुज़िरियल हिकिड़ी फॉरेंसिक रिपोर्ट साम्हूं आई 9 मई वाक़िअनि जे हवाले सां, उन में पिणु मौजूदगी जी तस्दीक थी। सोहेल आफ़रीदी साहब जी अॼु अख्तियार वली ख़ान साहब कोऑर्डिनेटर आहिनि वज़ीर आज़म जा KP बाबति, उन्हनि पिणु इहा ॻाल्हि कई आहे त इहो बहितर इहो ई आहे। कुझु जेके गवर्नर KP आहिनि उन्हनि जा बि अहम बयान साम्हूं आया आहिनि ऐं इहो इज़हार कयो वियो आहे त बहितर इहो ई आहे त सोहेल आफ़रीदी साहब पाण इस्तीफ़ो ॾेई छॾे, न त कानून पंहिंजो रस्तो इख़्तियार कंदो। त उनजो मुस्तक़बिल हाणे छा थियणु वञे पियो। हिकु ॿी बि डेवलपमेंट असांखे नज़र आई अॼु पॉलिटिकल नाज़रीन माहौल में, त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु पासे जेका स्ट्रीट मूवमेंट बि हलाए पई ऐं उन हवाले सां पंहिंजो प्रोग्राम बि ॾिए पई ऐं ॿिए पासे ॻाल्हियुनि जे हवाले सां जेके मामला हलनि पिया। अॼु नाज़रीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नए मीसा के जमहूरियत जी ॻाल्हि कई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके सियासी जमहूरी जेके ताक़तूं आहिनि उन्हनि खे उनजी दावत ॾिनी आहे। छा इहा दावत
उनखे का मोट मिलंदी, इनखे ॿियूं जेके हुकूमती मुल्क जूं पार्टियूं आहिनि छा उनखे संजीदा वठंदियूं, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि, अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सेनेटर आहिनि बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु लाल माली साहब मौजूदु आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ॻुणा MNA आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी तजिया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं सभिनी जी महिरबानी अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो, प्रोग्राम में टाइम ॾिनो। अवां खां आगाज़ कयां थी ज़मीर घुमरो साहब, अवां पाण कानूनदान आहियो ऐं जेके कानून जूं जेके बि मामला हुजनि था उनखे तमामु चङी रीति सम्झो था। हीअ जेका अनोखी कानून साज़ी असांखे गुज़िरियल ॾींहुं नज़र आई, पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते एहतजाज बि कयो, पोइ हुकूमत पोयां पेर कंदे उहो ऑर्डिनेंस वापसि वरितो। पर हीअ कहाणी रुगो एसिताईं महदूद हुई जेके जीअं ॻाल्हि कई अज़ीम आज़म नज़ीर तारड़ साहब गुज़िरियल ॾींहुं त हीअ जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी को इतराज़ु आहे त असीं तेसिताईं उहो नोटिफाई न कंदासीं जेसिताईं हीउ मामिलो क्लियर नथो थिए या सदर जी सही नथी थिए, को ग़लतफ़हमी जी बुनियाद ते मामिलो थियो आहे। त हीअ पीपल्स पार्टी हिनखे ग़लतफ़हमी जे बुनियाद ते ई ॾिसे पई या पीपल्स पार्टी सम्झे पई त हीअ का ॼाणे वाणे को हीउ मामिलो थियो आहे। अॼु मोटरवे लाहौर जेको मोटरवे वारो मामिलो हो ऐं उनजी जेका रक़म जी मुंतक़िली थी आहे बहावल नगर ऐं लाहौर ॾांहुं, उन ते बि ध्यानु जेका नोटिस आयो आहे, कीअं ॾिसे पई पीपल्स पार्टी हिन मामलनि खे? महिरबानी। पंहिंजो जेको इशू आहे ऑर्डिनेंस वारो, इहो त तारीख़ में कॾहिं बि कोन थियो आहे त सदर जेसि ताईं, छो त ऑर्डिनेंस सदर प्रोमलगेट कंदो आहे आइन जे आर्टिकल 89 में, उन में इहो ई लिखियलु आहे त प्रेसिडेंट टू प्रोमलगेट दी ऑर्डिनेंस, त उन जे अप्रूवल खां सवाइ फेडरल गवर्नमेंट उहो जारी कीअं करे सघियो। इहो त कॾहिं हिस्ट्रीअ में कोन थियो आहे त प्रेसिडेंट जे अप्रूवल खां सवाइ को ऑर्डिनेंस जेको आहे गवर्नमेंट जारी करे सघे। त मुंहिंजे ख़्याल में इहो अनपैरेलल्ड आहे पाकिस्तान जे हिस्ट्रीअ में त हिकिड़ो ऑर्डिनेंस फेडरल गवर्नमेंट जारी कयो आहे जंहिंजो प्रेसिडेंट जो अप्रूवल ई न आहे। उन जे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी चयो त हीउ कॉन्स्टिट्यूशनल इशू आहे ऐं असीं हुनखे टेकअप कयो आहे त जेको आहे सो हीउ गवर्नमेंट जी जेको आहे सो रेस्पॉन्सिबिलिटी फिक्स करे इंक्वायरी करे त इहो कंहिं कयो आहे लॉ मिनिस्ट्रीअ में ऐं कहिड़े नमूने सां इशू थियो आहे। इहो को ग़लतीअ जो इशू न आहे। नंबर ॿियो, असीं मां ई शुरूअ में खयों हो जेको आहे सो कॉलिंग अटेंशन नोटिस ॾिनो सेनेट में त जेका सखर खां हैदराबाद मोटरवे ठाहियो वञे। हालांकि कराचीअ खां जेको हैदराबाद मोटरवे ठाहियो आहे उहो बि मोटरवे जे स्टैंडर्ड्स मुताबिक़ न आहे, पर सखर खां जेको हैदराबाद, छो त कराचीअ खां सखर ताईं वधीक ट्रैफ़िक आहे, उनखां पोइ ब्रांच आउट थी वञे, इहा लाइफ लाइन आहे पाकिस्तान जी। ऐं उन ते गवर्नमेंट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे जेको आहे सो अश्योरेंस ॾियारींदी रही आहे त पहिरियों जेको आहे सो प्रोजेक्ट असां इहो कंदासीं ऐं ॿियो को प्रोजेक्ट जेको आहे सो मोटरवे जो शुरू न थींदो जेसिताईं सखर ऐं हैदराबाद वारो शुरू नथो थिए। पर उन जे बावजूदि जेको आहे सो गवर्नमेंट हिन बजट में बि फंड जेको आहे सो कमिट न कया। जेके फंड कमिट कया उहे तमामु थोरा कया ऐं उनखां पोइ जेको आहे सो उनखे सेगमेंट्स में विरायो वियो, 5 सेगमेंट्स में विरायो वियो आहे। ऐं उनखां पोइ गवर्नमेंट असांखे अश्योरेंस ॾिनी त हिन साल 2026 जे शुरूआती जेको आहे सो पीरियड में इन जी जेको आहे सो बिल्कुलु शुरूआत थी वेंदी मोटरवे जी। पर हाणे असांखे जेको आहे सो इहो नोटिस थियो, इहो महसूसु थियो त हीउ जेको बहावल नगर खां लाहौर वारो जेको आहे रोड, उनखे फेडरलाइज़ करे ऐं फेडरल गवर्नमेंट उन ते जॾहिं फेडरल गवर्नमेंट वटि सखर ऐं हैदराबाद मोटरवे जा फंड्स कोन्हनि त उहो बहावलपुर ऐं लाहौर मोटरवे जा किथां आणींदी। त कंटिन्यूअसली जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट सिंध में मोटरवे ठाहिण लाइ तयारु न आहे ऐं पंजाब में 9 तक़रीबन जेको आहे सो मोटरवे ठाहिया विया आहिनि फेडरल गवर्नमेंट जे पैसनि सां। पर असां वटि फेडरल गवर्नमेंट जेको आहे फंड्स कमिट नथी करे ऐं हीअ पाकिस्तान जी कराची खां वठी सखर ताईं लाइफ लाइन आहे उबावड़े ताईं। उनखां पोइ ट्रैफ़िक जेको आहे सो ब्रांच आउट थी थिए। उन जे करे ही पाकिस्तान जी 2 पोर्ट्स जेको आहे सो सर्व था कनि पाकिस्तान खे फ्रॉम लास्ट 78 ईयर्स। पर फेडरल गवर्नमेंट खे इहो कोन्हे त हिते मोटरवे छो न आहे ऐं माण्हुनि खे एॾी तकलीफ़ आहे, एक्सीडेंट था थियनि, हेवी ट्रैफ़िक थी हले, त हिते मोटरवे हुजणु तमामु ज़रूरी आहे। पर मोटरवे अहिड़ी जाइ ते ठाहिया था वञनि जिते जेको आहे मोटरवेज़ जी ट्रैफ़िक ई कोन्हे का। असीं इहो इशू बिल्कुलु जेको आहे अव्हां चयो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़ातिरी बि कराई वई आहे ऐं अव्हां चयो त हीअ ग़लती बि न पई लॻे, ऑर्डिनेंस वारो मामिलो हुजे या हीउ मामिलो हुजे। अॼु आगा रफ़ीउल्ला साहब बि ज़ाहिर कयो त हीउ नियत जो मसइलो आहे, ग़लती जो मसइलो कोन्हे। त पोइ हाणे अश्योरेंस बि ॾिनी वई, उनखां पोइ बि कुझु न थियो, हीउ मामला थियनि पिया। उनखां अॻु बि माज़ीअ में बि अहिड़ो ईअं थियो हो त पीपल्स पार्टी या नून लीग विच में जेके इख़्तिलाफ़ आहे उनखे सेटल करण जे लाइ अश्योरेंस ॾिनियूं वयूं हुयूं। त हाणे फर्दर छा हिकमत अमली हूंदी, पीपल्स पार्टी छा सोचे पई? ऐं अव्हां त पाण हुकूमती अलायंस में वेठल हो, जॾहिं इत्तेहादनि सां अहिड़ो सलूक आहे त पोइ ऑपोजिशन वारा केॾांहुं वेंदा? हा, मुंहिंजे ख़्याल में नून लीग जेको आहे सो जी हाई हैंडेड अप्रोच रही आहे। असीं हुनजे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियूं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं
अलायंस में ज़रूरु आहियूं, पर उन बुनियाद ते न आहियूं त जेको आहे सो जेके बि गैर कानूनी या गैर आइनी कम थींदा असां उन्हनि जी हिमायत कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त मुस्लिम लीग नून मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो उन सां इख़्तिलाफ़ बिल्कुलु हलंदा आया आहिनि। असीं मूं सेनेट में जेको आहे सो जेको बयानु ॾिनो हो पंजाब जो चीफ मिनिस्टर या उनखां पोइ ॿिया थिया, असीं उते स्टेट कयोसीं त असीं बिल्कुलु उनखे अनएक्सेप्टेबल आहिनि। ऐं हुननि जी जेका पॉलिसी आहे उहा जेको आहे सो पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन ॾांहुं आहे ऐं फेडरेशन जे हलाइण वारी पॉलिसी न आहे। इन करे असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनखे नवाज़ लीग खे क्रिटिसाइज़ बि कंदा रहिया आहियूं ऐं उन्हनि जे पॉलिसीज़ ते क्रिटिसाइज़ कंदा रहिया आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको अलायंस आहे उहो बेसिक मिनिमम प्रोग्राम ते हूंदो आहे कोलिशन गवर्नमेंट, ऐं बेसिक पर मिनिमम ज़मीर साहब प्रोग्राम ते तनक़ीद सां कुझु गवर्नमेंट वरे हलाईंदी। त कोन पियो, अवां जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तनक़ीद बि कयूं पिया, पंहिंजो इज़हार बि कयूं पिया, एतिराज़ बि कयूं पिया, पर उन सां कुझु वरे त कोन पियो। ही मामला त थींदा रहनि पिया, त हाणे को न फर्दर जी गवर्नमेंट पोइ ते हटी आहे, गवर्नमेंट पोइ ते हटंदी आहे जॾहिं असीं जेको आहे स्टैंड वठंदा आहियूं। ठीकु गवर्नमेंट उन्हनि इशूज़ तां पोइ ते हटी वेंदी आहे, छा आहे त गवर्नमेंट असां खां सवाइ हली कोन थी सघे, हीअ लेजिस्लेशन करे कोन था सघनि, ऐं उन जे करे गवर्नमेंट जेको आहे सख़्तु परेशानी में हूंदी आहे जॾहिं बि असीं जेको आहे सो इशूज़ खे टेकअप कयो आहे। ऐं ईंदड़ वक़्त में बि जेकॾहिं गवर्नमेंट जो रवैयो इहो रहियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ त उहा नथी हली सघे, त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो उन्हनि खे चवंदी रही आहे त जेकॾहिं गवर्नमेंट हलाइणी आहे त एग्रीमेंट मुताबिक़ हलायो, आइन ऐं कानून मुताबिक़ हलायो। असां कैबिनेट में कोन आहियूं ऐं कैबिनेट में असां न वेठा आहियूं, पर उनजो इहो मक़सदु न आहे त तव्हांखे जेको आहे सभु कुझु अलोड आहे, तव्हांखे लाइसेंस आहे त तव्हां सभु कुझु कयो। त मुंहिंजे ख़्याल में इन ई कंटेक्स्ट में असांजो एहतजाज आहे। ठीकु लाल साहब भी मूंसां गॾु मौजूदु आहिनि, एजाज साहब भी मौजूदु आहिनि। लाल साहब अवां छा चवंदो इत्तेहादिन जो खे अवां ॿुधो ऐं ज़मीर साहब इहो चवनि पिया त हुकूमत जॾहिं बि पीपल्स पार्टी के मामले ते को स्टैंड वरितो आहे त हुकूमत परेशान त नज़र अचे थी, पर असां ॾिसूं था त जेको ही पाकिस्तान तहरीक इंसाफ या ऑपोजिशन चऊं, ऑपोजिशन जे के मामले ते अवां हुकूमत खे परेशानी जे में ॾिठो आहे या जेको ईंदड़ ऐलान कुझु एहतजाज बि कया विया आहिनि, हुकूमत ॼाणाए पई असांखे ऑपोजिशन खां का कंहिं क़िस्म जी का परेशानी कोन्हे, हीउ जेको बि कुझु थिए पियो ऑपोजिशन पंहिंजे लाइ मुसीबतूं अञा वधाए पई। महिरबानी नाजिया, सभ खां पहिरीं ऐं तव्हांजे इन प्रोग्राम जो फ़ाइदो वठंदे ऐं मज़म्मत करणु चाहियां थो जेको इमरान ख़ान साहब बुशरा बीबी खे गुज़िरियल 3 महीननि खां इनकम्युनिकेटो रखियो वियो आहे, उन जी फैमिलीज़ खां मुलाक़ात बंदि आहे। इन जे बावजूदि त कोर्ट उन जा हुकम जारी कया आहिनि, पाकिस्तान जो कानून ऐं आइन उन जी इजाज़त ॾिए थो, पर हिन वक़्तु अहिड़ी ॾेकाईंदड़ सी में बि हुन जूं भेणूं जेके बुज़ुर्ग आहिनि ऐं वर्कर उते मौजूदु आहिनि, पर हिन इंतज़ामिया ऐं इन हुकूमत ऐं उन जे इत्तेहादियुनि ते का जूम नथी सुरे मथे ते जो उन जे हक़ जी ॻाल्हि करे या उन खे इजाज़त ॾिए, सो उन जी मुकमल मज़म्मत करियां थो। जेको कुझु अॼु पीपल्स पार्टी रोए पई, इहो बुनियादी तौर ते अॼु 13 जनवरी आहे ऐं 13 जनवरी 2024 ते जेको हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो बि फ़ैसिलो आयो हो, जंहिंमें ही जेका पार्लियामेंट आहे फेक पार्लियामेंट उन जो बुनियाद विधो हो। तव्हांखे यादि हूंदो 13 जनवरी ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जो जेको निशान हुयो इलेक्शन जो बैट, उहो खसियो वियो हुयो। उन खां बाद तव्हां ॾिसो इहो फॉर्म 47 जी पार्लियामेंट वजूद में आई ऐं पीपल्स पार्टी बि उन जो भरपूर साथ ॾींदी आई आहे ऐं अॼु हाणे पीपल्स पार्टी बि परेशान आहे। इहो को पहिरियों दफ़ो न आहे, तव्हांखे यादि हूंदो इहो उही पार्लियामेंट आहे जंहिंजी बेतौकीरी थी जॾहिं हितां जे MNAs खे राति जे ऊंदहि में राति जूं बतियूं बंदि करे, पार्लियामेंट जूं बतियूं बंदि करे MNAs खे अंदरां खां अगवा कयो वियो ऐं हुननि ते तशदुद पूर्ण कयो वियो हुयो। इहो साॻी 6वीं ऐं 27वीं तरमीम आहे जेका पास थी था, ऐं इहा तरमीम जेको आहे जंहिंजो ड्राफ्ट बि MNAs खे इवन वज़ीरनि खे बि अवेलेबल न हुयो त हू ड्राफ्ट चेक करे सघनि त उन में आहे छा। सो बुनियादी तरह खां ही जेका पार्लियामेंट आहे इहो फेक पार्लियामेंट आहे, इन जी जेके स्ट्रिंग्स आहिनि उहो ॿियूं था पुल थियनि थियूं ऐं हिन पार्लियामेंट खे जेको आहे रबर स्टैम्प करे हलायो वञे पियो। हाणे जेका हिन जी ॻाल्हि आहे हैदराबाद मोटरवे जी ऐं पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ॿिन्ही खे ख़बर आहे त असां इलेक्शनूं न आहिनि खटियूं, असीं ज़बरदस्ती ऐं ॾंडे वारनि जे ज़ोर ते हुकूमत में आहियूं, तंहिं करे हिननि जी मजबूरी हूंदी त हीअ साॻी पघार ते कमु कंदा रहनि। हीअ पीपल्स पार्टी को पहिरियों दफ़ो एहतजाज न आहे कयो, बिलावल भुट्टो साहब चवंदो रहियो आहे त भई या पीपल्स पार्टी चवंदी रही आहे त जेका कानून साज़ी थिए थी, जेका पार्लियामेंट में अचे थी त उन जे लाइ
असांखे पहिरीं एतमाद में नथो वरितो वञे। इहा पहिरियों दफ़ो न थियो आहे। तव्हांखे यादि हूंदो पीपल्स पार्टी रड़ियूं करे करे बीह रही आहे त पंजाब में असांखां लिखत में मुआहिदो थियल आहे, पर मरियम नवाज़ हिननि खे गाह बि नथी विझे। पर ही उते बि चोटा पिया आहिनि, हुते बि बिल्कुलु अलॻि थियण लाइ तयारु न आहिनि। ही 6वीं ऐं 27वीं तरमीम ते मसवदा खणी बिलावल भुट्टो साहिबु जेको आहे दर दर ते वञे थो, माण्हुनि खे मिनथू करे थो त भई इहो पास कराइणो आहे ऐं हिकिड़ो अदलिया ते वार करिणो आहे, अदलिया खे जेको एग्ज़िक्यूटिव जो मातहत बनाइणो आहे। पर हू इहो ई कमु साॻियो ई जेको आहे सिंध जेके मोटरवे लाइ नथो करे सघे। पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे, उन तादीब रहिया आहिनि, पर कॾहिं बि सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हि कोन था कनि। पाणी विकिणी छॾनि, कॾहिं पंहिंजो बिटो निज़ाम वठी अचनि, पर हिननि खे उनजी का फ़िक्र कान्हे। हिननि जी पंहिंजी करप्शन एतिरी आहे पीपल्स पार्टी जी त हू सम्झनि था त असांखे इन निज़ाम मां निकिरण सां सख़्तु नुक़सानु थींदो ऐं हिन जी अकाउंटेबिलिटी सख़्तु थी सघे थी। इन करे ही ॻाल्हि त कंदा रहंदा। पर इहो जेको कल्ह जेको इहो त शर्मिंदगी जो मुक़ाम आहे। पार्लियामेंट हिसो आहे, प्रेसिडेंसी पार्लियामेंट जो हिसो आहे, त हाणे सदर जी सही खां बग़ैर मीन्स हू सदर खे गुॾो सम्झनि था, सदर जी बि का हैसियत कोन था सम्झनि। ऐं इहो जेको आहे जारी रहंदो जेसि ताईं इहो फेक इलिजिटिमेट नाजाइज़ पार्लियामेंट जारी रहे थी, तेसि ताईं को बि कानून साज़ी ते कोई सही तरह खां बहस न थी सघंदो, अवाम जे हक़नि जी ॻाल्हि न थी सघंदी ऐं इहो जमहूरियत खे कापारी तक लॻंदो रहंदो। एजाज साहब, अवां कीअं ॾिसो पिया हिन शयुनि खे? पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ मां ॿुधो त हीअ ग़लती त कोन्हे ऐं पहिरियों भेरो पार्लियामेंट हिस्ट्री में ईअं थियो आहे ऐं उनखां असां गॾोगॾु मोटरवेज़ जे हवाले सां बि अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। अवां कीअं ॾिसो पिया हुकूमत जा जेके ही मामला नज़र अचनि पिया, ही डेलिबरेट एक्शन या जीअं हुकूमत ॼाणाए पई त हीअ ग़लतियुनि जो मामिलो आहे, कीअं ॾिसो पिया? इन जो आउटकम छा नज़र अचे पियो अव्हांखे? ॾिसो, हिकिड़ो त जेको इहो पार्लियामेंट खे सदाईं अंडरमाइन करण वारो माइंड सेट रहियो आहे फेडरल सिस्टम में, ही उन सिस्टम जी माइंड सेट जी अकासी थो करे ही अमल। हाणे ज़मीर साहब जीअं ॿुधायो त उनजी इंक्वायरी ऑर्डर थी आहे, ॾिसूं ऐं उहा ज़िम्मेवारी फिक्स थिए त आया इहो कंहिं कयो, कंहिंजे ईमा ते थियो, कंहिंजे चवण ते थियो, छो त इहे सभु तजुर्बेकार माण्हू आहिनि, उन्हनि खे कानून जी, रूल्स जी, सभु शइ जी ख़बर आहे। त उन जे बावजूद बि जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी हरकत थिए थी त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी डेलिबरेट कोशिश आहे अंडरमाइन करण जी पार्लियामेंट खे जेको आहे, ऐं प्लस प्रेसिडेंट खे। जेतिरे क़दुरु ताल्लुक़ आहे मोटर सखर हैदराबाद मोटरवे जो, त उहो मां बदकिस्मतीअ सां चवंदुसि त हिकिड़ो त लाल माली साहब जी पार्टी जॾहिं हुई इक़्तिदार में, त उन वक़्तु जेको आहे मुराद सईद मिनिस्टर हुयो ऐं इन सखर हैदराबाद मोटरवे जा फंड हे खणी विया, सवात मोटरवे में वञी ठाहियूं ऐं हिते जेको आहे न ठहणु ॾिनऊं ऐं हिते जेको आहे सरकारी एलोकेशन बि न रखी वई। ऐं उन वक़्तु इहो इन प्रिंसिपल डिसीशन थियल हो कैबिनेट जो त इहो जेको आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत ठहंदो। हाणे अजीब ॻाल्हि आहे त पेशावर में मोटरवे ठहे थो, उहो सरकारी फंड मां थो ठहे। पंजाब में नवां मोटरवे ठहनि था, उहे सरकारी फंड मां था ठहनि। ऐं सिंध में हिकिड़ो मोटरवे जेको तव्हांजो मिसिंग लिंक आहे, एॾी वॾी जेको आहे इम्पोर्टेंस आहे, हेवी ट्रैफिक आहे, 100% जितां ट्रैफिक जनरेट थिए थी, उन मिसिंग लिंक खे तव्हां हिकिड़ो त जेको आहे मियां साहब जी महिरबानी जो हुन हैदराबाद कराची बि अहिड़े क़िस्म जो अजीब मोटरवे ठाहियो आहे जंहिंखे दुनिया जे कंहिं बि मोटरवे जे पैमाने ते पूरो नथो लहे। ऐं ॿियो जेको इहो अप्रोच जेका वफ़ाक़ जी आहे, इंतिहाई ज़ालमानी रवैयो आहे, मां सम्झां थो इंतिहाई तअसुबाना रवैयो आहे। ऐं इन में जेको आहे हाणे जेको हिननि इहे जॾहिं बजट मंज़ूर कई हुई त जून में इहो प्रोजेक्ट इन में शामिल हुयो। इहो प्रोजेक्ट पास कराइण में पीपल्स पार्टी वोट ॾिनो हो। उन वक़्तु पीपल्स पार्टी छो न एतिराज़ कयो? हाणे पीपल्स पार्टी जेको आहे उहो शहीदनि जे में नालो थी लिखाइणु चाहे पंहिंजो, त असां जेको आहे त हीउ प्रोजेक्ट कीअं आयो? भई इहो PSDP जी फंडिंग में बजट में जॾहिं हुन जो पार्ट हुयो, हुन महिल प्रेस कॉन्फ्रेंस कई एहसन इक़बाल त असां हे ठाहियूं था मनसूबो ऐं सरकारी फंड ते ठहंदो। त उन में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी ॻाल्हि छो न थी? ऐं हाणे इहा ॻाल्हि जेको आहे कॉलिंग अटेंशन नोटिस ते हिननि उथारे जेको आहे 7 महीननि खां पोइ हिननि खे होश आयो आहे त इहो अजीब रवैयो थो लॻे मूंखे हिननि जो बि, त किथे हे मिलियल त न आहिनि हिननि सां। जी ज़मीर साहब, छा रिस्पॉन्ड कंदो? 7 महीननि खां पोइ एजाज साहब चए थो होश आयो आहे ऐं विकेट जे ॿिन्ही पासनि खां खेॾे पई पीपल्स पार्टी। न न, विकेट जे ॿिन्ही पासनि खां न। हिननि असांखे अंडरटेकिंग इहा ॾियारी हुई त ॿियो को मोटरवे जो प्रोजेक्ट शुरू न कयो वेंदो जेसि ताईं सखर ऐं हैदराबाद जो मोटरवे शुरू न कयो वञे। इहा अंडरटेकिंग हुई ऐं ऑन द फ्लोर ऑफ द हाउस बि हुई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मीटिंग्स में बि इहा ॾिनी ऐं असीं उन ते पोइ हिननि जेको आहे सो हैदराबाद ऐं सखर मोटरवे खे 5 जेको आहे सो हिसनि में विरायो
ऐं उन्हनि ॿिनि हिसनि जो हींअर त जेको आहे सो उहो तयारु आहे कमु, उहो ही करण वारा इशू करण वारा आहिनि। बाक़ी टिनि जो जेको आहे सो उहो बि माना लाइन अप आहे। त असीं इन्हनि खे इन करे एतिराज़ु कयो आहे त अञा उहो जेसि ताईं कमु शुरू न थींदो त तव्हां कंहिं बि ॿिए मोटरवे ते, असीं को कंहिं इलाइक़े में मोटरवे जे ख़िलाफ़ु न आहियूं, पर बेसिकली असांजो मौक़िफ़ इहो हो त ही पाकिस्तान जो वॾी में वॾी लाइफ लाइन आहे, इन ते तव्हां मोटरवे नथा ठाहियो, ॿिए हंधि था ठाहियो, त उनखे असांजो एतिराज़ु हो त तव्हां ॿी का बि अहिड़ी स्कीम शुरू न कंदव इन खे शुरू करण खां अॻु में, इहो एतिराज़ु हो। नंबर ॿियो त जेको बार बार इहो चयो थो वञे 26 ऐं 27 अमेंडमेंट, असां उनखे ओन कयूं था। इहो अहिड़ी तरमीम खे बचाइण जो वाहिद रस्तो हो 26 ऐं 27 अमेंडमेंट। इहो चार्टर ऑफ डेमोक्रेसी में 2006 में शहीद बेनज़ीर भुट्टो अवाम सां वाइदो कयो हो त असीं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोड क़ाइमु कंदासीं जेका चइनी सूबनि जे बराबरी जे नुमाइंदगी ते मुश्तमिल हूंदी। पोइ तव्हां ॾिठो त अरिड़हीं तरमीम में उन प्रोविजन खे चौधरी इफ्तिखार मोहम्मद जे करे, मूवमेंट जे करे, जजिस जी मूवमेंट करे न विधो वियो। ऐं उनखां पोइ छा थियो त अरिड़हीं तरमीम ते अमल न थियो ऐं टई जेके इलेक्शन थियूं उन ते एतिराज़ थिया। उनजे करे जो जजिस ॿ प्राइम मिनिस्टर जेको आहे घर मोकिले छॾिया ऐं फेडरल ऐं पार्लियामेंट्री सिस्टम खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु पहुचायो। 27 ऐं 26 अमेंडमेंट में इहा आहे न फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोड, पहिरियों बेंच सही जेका पीटीआई बेंच ते जेको आहे सो एग्री कयो। ऐं पीटीआई बेसिकली जेको आहे सो सिंध मुखालिफ़ पार्टी रही आहे। हिननि जेको आहे सो जेके बि अरिड़हीं तरमीम खे हिननि बि जेको आहे ख़तमु करण जी कोशिशि कई। नवाज़ लीग बि जेको आहे सो उनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदी रही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका चए थी त अरिड़हीं तरमीम जेका सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी आहे उहा वफ़ाक़ सां वाबस्ता आहे, फेडरल सिस्टम सां वाबस्ता आहे। कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ो फेडरल सिस्टम आहे, ॿियो पार्लियामेंट्री सिस्टम आहे, टियों इंडिपेंडेंट सब जुडिशरी आहे। दुनिया में किथे बि जजिस पाण खे पाण अपॉइंट न कंदा आहिनि, पाण खे पाण रिमूव न कंदा आहिनि, किथे बि न आहिनि। दुनिया में हर मुल्क में पार्लियामेंट जजिस खे रिमूव कंदी आहे। इवन इंडिया में, अमेरिका में, बर्तानिया में, कैनेडा में, जिते किथे रिमूव पार्लियामेंट कंदी आहे। अपॉइंटमेंट जो प्रोसेस इहो आहे त गवर्नमेंट अपॉइंट कंदी आहे थ्रू कंसल्टेटिव और सिलेक्शन प्रोसेस। अमेरिका में त उहो बि न आहे। अमेरिका में सिधो डायरेक्ट जेको आहे सो प्रेसिडेंट जज अपॉइंट कंदो आहे, सेनेट कंफर्म कंदी आहे, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स उनखे रिमूव करण जो अख़्तियार रखे थो। उते त कॾहिं जजिस न चयो आहे त असीं इंडिपेंडेंट न आहियूं। हिते जेको आहे सो तव्हां जजिस फेडरल सिस्टम खे, पार्लियामेंट्री सिस्टम खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु पहुचायो, छो त असीं चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते असांखे अमल न करणु ॾिनो वियो ऐं PMLN उन वक़्तु असांखे फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोड ठाहिण न ॾिनी। इन जे करे 26 ऐं 27 तरमीम, अरिड़हीं तरमीम खे बचाइण, आइन खे बचाइण, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी खे बचाइण, फेडरलिज्म खे बचाइण जो वाहिद रस्तो आहे। इहा का जुडिशरी ते अटैक न आहे। जुडिशरी हिन मुल्क सां छा कयो, फेडरल सिस्टम सां छा कयईं, पार्लियामेंट्री सिस्टम सां छा कयईं, उहा तारीख़ जेको आहे हुन में आहे। ठीकु आहे। गवर्नमेंट जी मसइलत हूंदी, पर नए मीसाक जमहूरियत जी दावत ॾिनी आहे पीटीआई, उनखे कीअं पिया ॾिसो ऐं छा संजीदा वरितो वेंदो? पीटीआई पहिरियों त क्लियर थिए त हिननि जी पंहिंजी पार्लियामेंट 2018 वारी कहिड़ी हुई ऐं उन में सभु पार्टियूं वेठियूं। उन पार्लियामेंट जेको आहे सो पंहिंजो मुदो पूरो कयो। असीं उनखे जेको आहे सो अधु में ख़तमु न कयो। असां चयोसीं त भली जेको आहे सो हिन जी जेको सिस्टम विहारे इन खां पोइ पार्लियामेंट आंदी हुई, जेको फ्रॉड कयो हो, असीं चवंदासीं त पार्लियामेंट इवन 1985 वारी पार्लियामेंट जेका आई, जेका वीकेस्ट पार्लियामेंट हुई, उन बि त चयो हो न त जनरल ज़िया तूं कॾहिं तो मार्शल हटाई। त पार्लियामेंट जेको आहे सो का बि जेको आहे सो उनखे एग्ज़र्ट करण में, उनखे पावर एक्सरसाइज करण में देरि न लॻंदी आहे। हीअ मौजूदा पार्लियामेंट ते जेकॾहिं के क्वेश्चन्स आहिनि, पीटीआई बि उते वेठी आहे, सभु पार्टीज़ वेठियूं आहिनि ऐं उन जा जेको आहे सो उते ई पार्लियामेंट ई वॾो फोरम आहे जिते सभिनी पार्टीज़ जा एतिराज़ या ॻाल्हियूं एड्रेस करे सघजनि थियूं। उनखां पोइ उनखां वधीक को बि फोरम कोन्हे को। हाणे पीटीआई थी चए त इन सॼे सिस्टम खे रिप्लेस कयो, जेको पॉसिबल कोन्हे को ऐं उहो पॉसिबल आहे बि कोन। ऐं हिननि जी जेका आहे सियासत, उहा ई साॻी नए माण्हू न अचनि त पोइ तव्हां जेको आहे जुलूस रोड ते कढंदव, पोइ तव्हां तशदुद कंदव त जीअं ख़बर ठहे। त मुंहिंजे ख़्याल में हिननि जो जेको तरीक़ेकार आहे उहो साॻियो ई आहे। ही बेसिकली सिंध मुखालिफ़ आहिनि, ही अरिड़हीं तरमीम जे ख़िलाफ़ आहिनि, ही कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ आहिनि, ही पॉलिटिकल पार्टी सां विहणु नथा चाहिनि, ही जेको आहे सो पार्लियामेंट में ॻाल्हाइणु नथा चाहिनि, ही चाहिनि था त असां एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कयूं। उहा हिन जी पुराणी ख़वाहिश आहे। मुंहिंजे ख़्याल में आवाम खे हाणे ख़बर पइजी वई आहे। इन जे करे कराची में हिन जे लाइ माण्हू कोन निकिता, हिन जो जलसो नाकाम थियो, अंदरि न पिया वञनि त जीअं असीं माण्हू घटि आहिनि, उनजे करे जेको आहे असीं वौखा थी वेंदासीं। त मुंहिंजे ख़्याल में पीटीआई खे पंहिंजी सॼी जेका स्ट्रेटजी आहे उनखे पंहिंजो रिवाइज़ करणो पवंदो ऐं ॿीहर उन ते गौर करणो पवंदो त पाकिस्तान में असीं बि सियासत कई आहे, असीं पीटीआई खां वधीक अताब में रहिया आहियूं। जी लाल साहब, छा रिस्पोंड कंदो जेकॾहिं पीटीआई चाहे थी त हुनजे मामरनि खे, हुनजी आछुनि खे, दावतुनि खे, ॻाल्हियुनि खे संजीदा वरितो वञे त उनखे पंहिंजी स्ट्रेटजी में तब्दीली आणी पवंदी?
ॾिसो त जेको आहे सो PTI जेसि ताईं पंहिंजे स्ट्रेटजीअ में तब्दीली न आणींदी, पॉलिटिकल फोर्सिस सां न वेहंदी। हींअर थोरी उन में तब्दीली इन जे करे आई आहे त हाणे हिननि खे जेको आहे इहो न आहे त सिस्टम जेको आहे स्टेबल थी वियो आहे, मुल्क डिफॉल्ट खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। जेका कॉलिशन गवर्नमेंट आहे उन मुल्क खे जेको आहे सो मैक्रो जेके इंडिकेटर्स आहिनि उहे बहितर थिया आहिनि। उन जे करे PTI जी मजबूरी आहे, इंटरनेशनल बि गवर्नमेंट मज़बूत आहे, त उन जे करे जेको आहे सो PTI आमदा थी आहे। न त ही न पार्लियामेंट सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, न पॉलिटिकल पार्टी सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। ही हिन जी जेका सोच आहे उहा इहा आहे, एक्सक्लूसिव सोच आहे। ऐं ही सोशल मीडिया पार्टी आहे। ग्राउंड ते तव्हां ॾिठो त हिन जा माण्हू कोन आया, न निकिता लाल साहब का जवाब वठूं था। लाल साहब छा रिस्पॉन्ड कंदो? जी लाल साहब। नादिया ॾिसो, सभ खां पहिरीं त साईं जन चवनि पिया, पीपल्स पार्टी जो ख़्यालु आहे त इहो अदालतूं जेको आहे चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे करे आईनी अदालत ठही आहे। जेकॾहिं चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे करे ठहिणी हुई, इहो त काफ़ी पहिरीं ठहिणी हुई। इहो त डेमोक्रेसी खे सप्रेस करण लाइ, मुल्क में डेमोक्रेसी खे ख़तमु करण लाइ ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो आइन उन जे हथनि खां ई ख़तमु करण लाइ 6वीं ऐं 27वीं तरमीम आंदी वई। हाणे साईं जन ॻाल्हि कनि था त PTI सिंध मुख़ालिफ़ पार्टी आहे, त पोइ छा ई ॿिटो निज़ाम जेको सिंध में आयो हो इहो PTI वठी आई हुई? ही जेको कैनाल जेके निकिता पए ऐं पाणी जेको विकिरो कयो हींअर सिंध जो इन इक़्तिदार जे ख़ातिर, छा ही PTI कयो हो? छा सिंध जो हज़ारे एकड़ ज़मीन जेको SIFC जे तहत मल्टानेशनल कंपनियुनि खे ॾिनियूं वञनि थियूं पियूं, छा ही PTI ॾिनियूं आहिनि? सिंध जे माण्हुनि खे अॼु बि पीअण जो पाणी नसीब कोन्हे, अॼु बि को सिहत जूं उहे मयारी सहूलतूं न आहिनि, एजुकेशन न आहे। त छा सभु सिंध में 16 सालनि खां PTI जी हुकूमत आहे? ही बजाए जो पंहिंजी परफॉर्मेंस ॿुधाए थी करप्शन, पंजाब खां पोइ सिंध में करप्शन सभ खां वधीक आहे। तव्हां पुलिस जो निज़ाम करप्ट आहे, तव्हांखे हर निज़ाम तव्हां ॾिसो, तव्हां रेवेन्यू जो निज़ाम ॾिसो, हर शहरी रड़ियो करे थो त जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे, करप्शन आहे। त छा हिते PTI हिन खे तबाह कयो आहे? सॼी सिंध खे हथनि खां वठी हथनि सां जेको आहे बर्बाद करे अॼु वरी दावा कनि था त इन जे पोयां PTI जो हथु आहे। PTI जे करे सिंध में हुकूमत रही न आहे। लिहाज़ा इहे ॻाल्हियूं करणु हाणे सुहे नथो। जेकॾहिं 2018 ते तव्हांखे एतिराज़ हुयो, तव्हां 2018 ते बि कमीशन ठाहियो इलेक्शन ते, ऐं 2024 ते बि तव्हां उन ते यकीनी तौर ते को कमीशन ठाहियो, असीं उन ते क़बूल करण लाइ तयारु आहियूं। बाक़ी रही ॻाल्हि CM आफ़रीदी साहब जे दौरे जी, तव्हां ॾिसो पहिरीं पीपल्स पार्टी बग़ैर इजाज़त वठण जे धड़ियुनि खां, छाकाणि हिननि जे वस में इख़्तियार में कुझु कोन्हे। हाणे इहे वीचारा एतिरा त परेशान आहिनि, इहो इज़हार बि कोन था करे सघनि त असांजे हथ में न आहिनि शयूं। इहे दावा बि कनि था ऐं पोइ ॾिसो कहिड़े नमूने जी वेलकम बि कनि था ऐं कहिड़े नमूने इजाज़त ॾेई ऐं पुलिस मोकिले असांजो स्टेज, असांजो ग्राउंड सीज़ कनि था। पर तव्हां ॾिठो इन सॼे ज़ुल्म सफ़ाकियत जे बावजूदि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ रेफरेंडम थी वियो। हैदराबाद ऐं कराची में एतिरो माण्हू निकितो, पूरी मोबिलाइज़ेशन थी वई ऐं पूरे मुल्क में हिकिड़ो जमहूरियत जे लाइ सुठो मैसेज वियो आहे। ख़ौफ़ जो जेको आहे बुत ई टुटी वियो आहे। सो हाणे हिननि खे यकीनन, न सिर्फ़ु हिननि खे पर हिननि जा जेके हैंडलर बि आहिनि हुननि खे बि परेशानी आहे त असां एॾी वॾी महिनत कई PTI खे ख़तमु करण जी, उहो त सिंध में ई पॉपुलर थी वई आहे। ॿियो जेका हिते पंजाब में KPK में त अॻे ई पॉपुलर हुई। सो इहो हुनजी बुनियादी तौर ते परेशानी जो सबबु इहो आहे। हाणे जेका डेमोक्रेटिक चार्टर जी ॻाल्हि आहे, डेमोक्रेटिक चार्टर जी ॻाल्हि आहे, ॾिसो इहा ॻाल्हि नई न आहे। इहा ॻाल्हि बार बार थींदी रही आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ TTAP जो हिसो आहे, तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जो। उन जे फोरम तां जेके महमूद खान अचकज़ई लीड करे थो, उनखे असां अपोज़िशन जो ही जेके जमहूरियत जी बहाली वारी ॻाल्हि कनि था, पोइ इहा ॻाल्हि ज़हन में अची वई त जेको डेमोक्रेसी ऐं पार्लियामेंट जी ॻाल्हि कनि था, ही बग़ैर पार्लियामेंट अपोज़िशन जे बग़ैर कुझु न हूंदी, बग़ैर अपोज़िशन लीडर जे पार्लियामेंट हलाइनि था। त उहो अॻु में ई TTAP जो जेको फोरम आहे ॻाल्हियुनि जी आच करे चुको आहे हुकूमत खे त एजेंडा सेट करियो, मुल्क में जेके सियासी कैदी आहिनि उन्हनि खे आज़ादु करियो, तव्हां इलेक्शन कमीशन खे रिकंस्ट्रक्ट करियो, तव्हां फ्री एंड फेयर इलेक्शंस करायो। ही मौजूदा जेके इलेक्शंस आहिनि हिन ते पीपल्स पार्टी बि नवाज़ लीग ते हीअं जॾहिं हिन जो पाण में कावड़िया त पोइ हुन ते इल्ज़ाम ही बि पार्टी हणंदी रही आहे। सो इहो ओवरऑल ऑलरेडी हिकिड़ो स्टांस वठी चुकी आहे TTAP, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिसो आहे ऐं इन खां सवाइ ॿियो को हल कोन्हे। स्ट्रीट मूवमेंट 8 फरवरी ते तव्हां कॉल बि ॾेई चुका हो, एहतजाज थियनि पिया ऐं
लाहौर खां पोइ असां ॾिठोसीं त कराची में बि ख़ासि करे ॿिन्ही पंजाब गवर्नमेंट हुजे या सिंध गवर्नमेंट ॿिन्ही खां मायूसी जो इज़हार कयो PTI वारनि त ॿई असांखे मेज़बानी सुठी न करे सघिया असांजी। हाणे अहिड़े माहौल खां पोइ जेका हीअ आछ साम्हूं अचे पई उनखे का मस्बत का संजीदा मोट मिलंदे ॾिसो पिया मां। ॾिसो, हर सूरत में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चाहे थी त पाकिस्तान में जमहूरियत बहाल थिए। जेके ई पार्लियामेंट जी ॻाल्हि कनि था, जमहूरियत जी ॻाल्हि कनि था, उहो अवाम जे वोट ऐं अवाम जे मैंडेट जे एतिराम खां सवाइ बहाल नथी थी सघे। इन पार्लियामेंट खे 26-27 तरमीम लाइ जेको आहे छाती ते हथ हणनि था। छा इहो छाती ते हथ हणी इहो चई सघनि था त 2024 जी इलेक्शन फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट हुई? ही नथा चई सघनि। जेकॾहिं उहो न हुई त इन पार्लियामेंट खे आइन सां बि छेड़छाड़ करण जो को बि जवाज़ न हो। इन आइन जी बहाली, इन जमहूरियत जी बहाली, इन पार्लियामेंट जे तसदुक के तकदुस के जो है बहाल करण लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समझे थी त इहो नओं हिकिड़ो डेमोक्रेटिक चार्टर चढ़णु घुरिजे। बेशक उहे सियासी धुरियूं पाण में वेही तयारु कनि ऐं उन ते अमल थियणु घुरिजे। ऐं उन जी बहितरीन शुरूआत इहो थी सघे थी त जीअं महमूद खान अचकज़ई साहब जो अपोजिशन लीडर जो फौरी तौर ते ही नोटिफिकेशन जारी कनि ऐं उनखे स्पीकर इनवाइट करे, गवर्नमेंट धुर खे इनवाइट करे ऐं ॻाल्हियुनि जी शुरूआत कनि। ऐं बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, इहो इमरान खान जो हुकुम आहे त मोबिलाइज़ेशन करियो, त गॾ में गॾु हुकूमत ख़बर जेका दिमाग़ हवा में भरिजी वई हुई हिन हाइब्रिड निज़ाम के, त भई PTI ख़तम थी वई आहे, PTI जो वर्कर सुम्ही रहियो आहे, डिॼी वियो आहे, घरनि में वेही रहियो आहे, तो घटि में घटि इन मूवमेंट सां इहो हिननि जे ज़हन मां ॻाल्हि ख़तम थी वई आहे ऐं घरनि जे ज़हन मां ख़तम थी वई आहे। ठीकु, एजाज़ साहब अवां कीअं ॾिसो पिया इन जेका आछ साम्हूं अचे पई नए मीसाक जमहूरियत जी, इनखे का मोट मिलंदे अवां ॾिसो पिया ऐं अचकज़ई साहब जो ज़िक्र थियो, इतफ़ाक़ थियो आहे उन्हनि जे नाले ते, त उन्हनि जो किरदारु हाणे कीअं ॾिसो पिया ईंदड़ ॾींहंनि में? मां सम्झां थो त महमूद खान अचकज़ई जे हवाले सां अॼु बि अहम डेवलपमेंट इहा थी आहे त PTI जे डेलीगेशन मुलाक़ात कई आहे स्पीकर साहब सां ऐं अॼु वरी स्पीकर जी फरमाइश ते नए सिर नामज़दगी जेको आहे उहा कई वई आहे ऐं होपफुली उन खां पोइ जेको गौहर खान जी स्पीकर सां डेलीगेशन जी सूरत में मुलाक़ात हुई उन खां पोइ उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जंहिंमें उन इहो चयो आहे त मूंखे यकीन आहे त हाणे स्पीकर साहब जेको आहे खम्स ताईं शायदि उनजी नामज़दगी जो नोटिफिकेशन अपोजिशन लीडर तौर ते इशू थी वेंदो। ऐं इहा जेकॾहिं थिए थी ॻाल्हि ऐं जेतिरो ही कॉन्फिडेंट हुया अॼोकी मुलाक़ात जे हवाले सां त उन में काफ़ी मुस्बत पेशरफ़्त आई आहे ऐं मां सम्झां थो त महमूद खान अचकज़ई हिकिड़ो पॉलिटिकल माइंड वारो माण्हू आहे ऐं उहो ॻाल्हियुनि जे अमल खे अॻिते वठी सघे थो ऐं ज़ाहिर आहे त PTI बि उन ते एतमाद करे थी। ऐं माज़ी में असां ॾिठो त पार्लियामेंट जो हिकिड़ो सगारो आवाज़ रहियो आहे ऐं सभु धुरियूं जेको आहे उनखे रेस्पेक्ट कनि थियूं, त मुंहिंजो ख़्यालु आहे उहो को मामले खे अॻिते वठी वञी सघे थो। पर अल्टीमेटली वरी बि सॼो अची मामिलो बीहंदो इमरान खान ते, जेकॾहिं उहो वीटो करे वियो मामलनि खे त पोइ ॻाल्हियूं अॻिते न वधी सघंदियूं। ऐं जेतिरे क़दुरु ॿी हिकिड़ी मां वज़ाहत इहा थोरी करणु चाहियां त घुमरे साहब बि चयो त सखर मोटरवे जे हवाले सां कुझु पेशरफ़्त थी आहे, टेंडर थिया आहिनि, त उहा टेंडर छा आहे त उहे सिर्फ़ु 2 सेक्शन आहिनि जेके सखर खां वठी मुंहिंजो ख़्यालु आहे नौशहरे जे आसपास ताईं काथे हिते एसि ताईं उहे 2 सेक्शन वञनि था। जेको इस्लामिक डेवलपमेंट बैंक पैसा ॾिना आहिनि उन्हनि पैसनि मां सिर्फ़ु 2 सेक्शन, बाक़ी अञा जेके 3 सेक्शन आहिनि उहे रुलिया पिया आहिनि। ऐं हिननि 2 सेक्शन जे लाइ बि जेको टेंडर कयो अथऊं उहो प्री क्वालिफिकेशन, यानी कि जेके असां कंपनियुनि खे सिर्फ़ु आइडेंटिफाई कंदासीं, अञा उन्हनि खे कमु न ॾींदासीं, त कमु शुरू थियण वारी ॻाल्हि जेको आहे उहा न आहे। इहा बि डिलेइंग टैक्टिक्स जो हिसो आहे। NHA इन में मुजरमानी गफ़लत थी करे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टीअ खे हर फोरम ते इहो इशू उथारणु घुरिजे त भई तव्हां ॿिया जेके मोटरवे ठाहिया आहिनि उन्हनि में तव्हां डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट अवॉर्ड था कयो ऐं हिते तव्हां सिंध जे हिन पोर्शन जे लाइ तव्हां प्री क्वालिफिकेशन जी कंडीशन रखी आहे, त उहो छो? त मुंहिंजे ख़्याल में इन में थोरो नियत ऐं इन में जेको आहे त बाक़ाइदा हिकिड़ी डेलिबरेट एफर्ट्स शामिल आहिनि फेडरल गवर्नमेंट जूं रुकावट पैदा करण जूं। त इन फोरम ते जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखणो पवंदो ऐं गवर्नमेंट खे मजबूर करणो पवंदो त हू इन मसइले ते हिकिड़ो वाज़े मौक़िफ़ रखे ऐं इन ते अमली तौर ते कमु शुरू कराए, बजाए इन जे जॾहिं तव्हांखे इस्लामिक डेवलपमेंट बैंक लोन मंज़ूर कयो आहे ऐं पैसा रिलीज़ थिया आहिनि त उन खां पोइ इहो रोकण जो कहिड़ो तुक आहे? त इन खां अॻु में बि मुराद अली शाह साहब इहा शिकायत कंदो रहियो आहे त जेको ही जामशोरे वारो डबल रोड आहे सेवण खां, इन जा NHA वटि पैसा सिंध जा अलाए केतिरनि सालनि खां वठी पेंडिंग पिया आहिनि, फाथा पिया आहिनि, त उहे बि नथा ॾियनि पिया। त चवण जो मक़सदु त जेके सिंध सां रिलेटेड NHA सां रिलेटेड प्रोजेक्ट आहिनि उन्हनि में हुननि जो
हिकिड़ो डूबियस एटीट्यूड आहे, रवैयो बि मुख़्तलिफ़ आहे, त उन शइ खे जेको आहे छंड बि थियणु घुरिजे, उनखे वाक़फ़ो बि करणु घुरिजे। ऐं पीपल्स पार्टी इन ते सिंध जे मामले ते चिटे तरीक़े सां पंहिंजो मौक़ुफ़ रखी ऐं सिंध जा मसइला हल कराए। ज़मीर साहब छा चवंदो अवां सिंध जो अवाम बि अवां ॾिसे पियो त चिटो मौक़े पीपल्स पार्टी पारां, मां चयो त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्टैंड खणंदा आहियूं, हुकूमत खे ॻणती वठंदी आहे, पर उहा आरज़ी हुजे थी ऐं इहा नौबत छो थी अचे जो हर भेरे अहिड़ो को मामिलो थी वञे ऐं पीपल्स पार्टी खे पोइ स्टैंड वठिणो पए। को चिटो मौक़े पीपल्स पार्टी जो छो न पियो साम्हूं अचे, बावजूदि इन ॻाल्हि जे तव्हां चयो त हीअ हुकूमत पीपल्स पार्टी खां सवाइ हली बि कोन थी सघे? ॾिसो, असांजो मौक़ुफ़ चिटे खां बि चिटो आहे। इहो बिल्कुलु एजाज़ जेका ॻाल्हि कई त जेके 2 सेक्शन्स आहिनि पंहिंजो 70 खां नवाब शाह ताईं उहे अचनि था, उन्हनि में जेको आहे सो इस्लामिक डेवलपमेंट बैंक जो कर्ज़ मंज़ूर थी चुको आहे ऐं डोनर जा ई इहे हूंदा आहिनि पंहिंजो शर्त त तव्हां पहिरियों प्री क्वालिफिकेशन कयो, उनखां पोइ जेको आहे सो कॉन्ट्रेक्ट अवार्ड कयो। मुंहिंजे ख़्याल में उहे डोनर जे हिसाब सां जेको आहे न उहे ठीकु थींदा आहिनि। एशियन डेवलपमेंट बैंक आहे त उहो पहिरियों प्री क्वालिफिकेशन थींदी आहे ऐं पर उहो कमु जेको आहे सो शुरू थी वेंदो उन्हनि ॿिन्ही सेक्शन्स ते। बाक़ी जेके 3 सेक्शन्स आहिनि उहे बि जेको आहे सो उन्हनि जेको आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में उन्हनि ते कमु कयो आहे, उहे बि जेको आहे सो चयो अथऊं त असां जल्द फाइनलाइज़ कंदासीं। त असांजो जेको आहे सो सिंध जे जेको बि इशू हुजे कैनाल असां ख़तमु करायासीं, कंहिं कोन ख़तमु कराया ऐं असां 4 अप्रैल ते पहिरियों जेको आहे सो उतां ऐलान कयोसीं शहीद भुट्टे जे वरसीअ तां। अहिड़े नमूने सां जेके बि सिंध जा इशूज़ आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजी अमानतदार रही आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो उनजी मुहाफ़िज़ रही आहे। ॿी जेको आहे सो पार्टीज़ जो ट्रैक रिकॉर्ड तव्हांजे साम्हूं आहे। त असांजे पंहिंजो जेका ॻाल्हि कई साईं लाल माली साहिबु त सिंध में जेको आहे सो बैड गवर्नेंस आहे, हीअं आहे त केपीए में छा आहे? तव्हां 13 years खां तव्हां उते गवर्नमेंट आहे त केपीए जी सूरत हाल सुठी आहे या सिंध जी सूरत हाल सुठी आहे? इहो त तव्हां असांजे ख़िलाफ़ु जेको आहे सो जेको मीडिया प्रोपेगेंडा आहे त जेको आहे सो बिल्कुलु गवर्नेंस में जेको आहे सो कोताहियूं बिल्कुलु आहिनि, छो त फेडरल फंडिंग जेको आहे पंजाब में वॾे पैमाने ते आहे, असां वटि घटि आहे ऐं असीं पंहिंजनि जेको आहे सो रिसोर्सिस 2002 जे 22 जे ॿोॾियुनि खां पोइ सॼनि रोडनि खे असीं जेको आहे सो बहाल कयो आहे, सॼी इंफ्रास्ट्रक्चर खे बहाल कयो आहे, स्कूलनि खे सभिनी खे। इहो तमामु जेको आहे सो वॾी ऐं जेके घर ठाहिया आहिनि असां माण्हुनि खे ॾिना आहिनि। त सिंध गवर्नमेंट जो जेको आहे सो न सिर्फ़ु जेको आहे सो इंटरनेशनली बि जेको आहे सो उनखे एप्रिशिएट कयो वियो आहे त जेका उन्हनि जी एफर्ट हुई 2022 खां पोइ रिहेबिलिटेशन जी, उहा मुकमिल तौर ते वर्ल्ड बैंक बि उनखे एप्रिशिएट कयो आहे, ॿियनि इदारनि बि एप्रिशिएट कयो आहे। त केपीए में जेको आहे सो जेका तबाही हिननि आंदी आहे उनखे लिकाइण लाइ सिंध गवर्नमेंट ते जेको आहे इल्ज़ाम हणंदा आहिनि त सिंध गवर्नमेंट हीअ पई करे। सिंध गवर्नमेंट सिंध जे माण्हुनि ॾांहुं जवाबदार आहे केपी अंदर गवर्नर राज जा चोबोल बि शुरू थिया आहिनि, उन ते छा चवंदो अवां? असीं कंहिं बि सूबे में जेको आहे सो असीं जमहूरी माण्हू आहियूं, कंहिं बि सूबे में असीं गवर्नर राज जी जेको आहे सो हिमायत नथा कयूं, पर हिननि जा जेके प्रकार आहिनि ॾिठा तव्हां त जेको आहे सो असांखे अवामी हिमायत हासिलु आहे। को बि अवाम हिननि जे लाइ निकितो ई कोन। कराचीअ जे जेको आहे सो 2 करोड़ आबादीअ में रुगो जेको आहे सो 2-3 हज़ार माण्हू कढी सघिया ऐं उनजे करे हिननि खे परमिशन बि जेको आहे सो मिली बाग़ जिनाह में जलसो करण ते उते न विया त माण्हू पूरा न थी सघंदा। ऐं हलीम आदिल शेख त जेको आहे क्लियरली चयो त बाबा असांखे टाइम घटि आहे, असां माण्हू आणे कोन था सघूं, हुननि त क्लियर एडमिशन आहे। हाणे उनखां पोइ जेको आहे दोस्तानी मैच असां ॾिठीसीं, आगाज़ तमामु सुठो दोस्ताणो मैच नज़र आयो, उनखां पोइ ओचितो 24 कलाकनि में सभु तब्दील थियो। नासिर शाह साहब ॻाल्हि कई त इन जी बि इंक्वायरी थींदी त छा थियो जिना ग्राउंड में या जेको बि ओवरऑल जेका सूरत हाल थी त उनजी बि का ख़ातिरी करायो था? लाल साहब बि हिते वेठल आहिनि त का इंक्वायरी उन मामले जी बि थींदी ऐं जेके इहे इल्ज़ाम लॻनि पिया सिंध गवर्नमेंट ते त शायदि का इजाज़त न वरिती वई हुई या इजाज़त खां पोइ ही सभु कुझु थियो, किथां को अहिड़ी को सिग्नल आहे पीपल्स पार्टी खे मामला चेंज थिया? न इन में क्लियर आहे, हिन खे परमिशन मिली, हिननि परमिशन उहा ई अप्लाई कई आहे। भली इंक्वायरी बिल्कुलु असां कंदासीं, उहा परमिशन हिननि खे मिली वई ऐं हिननि जा माण्हू न आणे सघिया। उनखां पोइ हिननि चयो त असां रोड ते जलसो कंदासीं। त गवर्नमेंट हिननि खे चयो त बाबा तव्हांखे परमिशन असां हिकिड़ी जाइ ते ॾिनी आहे, तव्हां ॿाहिरि कीअं जलसो कंदव? माना उहा ख़बर हिननि खे ठाराइणी त ॿाहिरि जेकॾहिं असां जलसो कंदासीं त ज़ाहिर आहे बदनज़मी थींदी ऐं हिननि वायोलेंस कयो जर्नलिस्टनि जे ख़िलाफ़, माण्हुनि जे ख़िलाफ़। ऐं जेको आहे जर्नलिस्ट जा पंहिंजा फुटेजिस तव्हां वीडियो ते ॾिसी सघो था त हिननि जो जलसो जेको आहे सो माण्हू न आणे सघिया, मुकमल तौर ते नाकाम थी वियो। हाणे जेको आहे सो तव्हां उनखे जेको आहे सो इहो चओ मुंहुं पको करे त असांजो वॾो रेवोल्यूशन आंदो आहे इमरान ख़ान खे ख़ुशि करण लाइ, छो त हू क्राउड खे जेको आहे सो इहो पसंदि कंदो आहे जेको चए थो, हुनजी का पॉलिसी कोन हूंदी आहे ऐं उहो उनजे करे जेको आहे सो गुज़िरियल यकी जेको आहे सो जेल में आहे त हू क्राउड खे फॉलो कंदो आहे, हू को लीडर वीडर त आहे कोन।
हादसाती तौर ते 2018 जे इलेक्शन में अची वियो, हुनखे जिन आंदो हैंडलर्स उहे बि जेको आहे हुनखे ख़बर आहे त कंहिं आंदो हुनखे, लीडर त ओरिजिनल आहे कोन। ऐं जनरल मुशर्रफ जी जनरल सर जवाब वठूं था लाल साहब खां। लाल साहब टाइम बि मोट घटि आहे, जनरल मुशर्रफ मुख़्तसर जी जवाब। सपोर्ट कंदा रहिया। नाजिया ॻाल्हि जी। ॻाल्हि आहे शायदि बैरिस्टर साहब इस्लामाबाद हूंदा उन्हनि ॾींहंनि में, शायदि बैरिस्टर साहब खे ख़बर न आहे त जलसे जी परमिशन सिर्फ़ु 24 कलाक अॻु में ॾिनी वई, ऐं राति जो जॾहिं उते कुर्सियूं ऐं साउंड सिस्टम वग़ैरह पहुतो त पुलिस रेड कयो, उते माण्हू गिरफ़्तार कयूं ऐं उहो सभु खणी विया। न सिर्फ़ु हाणे उन ते सिंध हुकूमत इंक्वायरी ऑर्डर कई आहे, पर सिंध हुकूमत जे हिकिड़े वज़ीर उन ते माफ़ी बि घुरी वरिती आहे जेको वाक़ियात थिया आहिनि उन ते, ऐं सॼो मीडिया शायदि आहे त केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। पर उन जे बावजूदि न कुर्सी न साउंड सिस्टम, पुलिस जी शेलिंग, तॾहिं बि हिकिड़ो तारीख़ी क़िस्म जो कराची में जलसो थियो आहे, का तारीख़ी क़िस्म जी मोबिलाइज़ेशन थी आहे, हैदराबाद में थी आहे। ऐं चवां थो त इहा ई त ॻाल्हि आहे जेका हिकिड़ी इन्हनि खे परेशानी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थियणी आहे। पीपुल्स पार्टी जेको 16-17 सालनि खां सिंध ते क़ाबिज़ आहे, हू त ॾिस हुननि त सम्झो त माण्हू कोन निकिरंदा जे माण्हू जे लाल साहब तरीक़े खां ट्रेलर इमरान हो ख़ान जीअं मां चयो त ही त बावजूद रुकावटनि जे मामरनि जे असीं हेॾा माण्हू कढण में कामयाब थिया थी। 8 फरवरी ते छा थींदो? ॾिसो 8 फरवरी ते न सिर्फ़ु असीं पर पूरी जेको तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान हुन पूरे मुल्क में व्हील जैम स्ट्राइक ऐं व्हील जैम स्ट्राइक जी कॉल ॾिनी आहे। उन ते इंशाल्लाह अमीर ॾिसंदव इहो तही पुरअमन थी जहिड़े तरीक़े सां सोहेल आफ़रीदी आयो, केपी पंजाब वियो, सिंध वियो, हिकिड़ो किथे के मामूली बि नुक़सान न थियो ऐं ज़बरदस्त प्रोग्राम थिया। अहिड़ी तरीक़े सां बग़ैर के नुक़सान जे पुरअमन तरीक़े खां जॾहिं अवाम गॾु हुजे थी जे सियासी पार्टी खां त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो पुरअमन तरीक़े सां ई उहो सभु कुझु करे थी, ऐं इहो तारीख़ी क़िस्म जो इंशाल्लाह शटर डाउन थी। ठीक लाल साहब, एजाज साहब फाइनल कमेंट वांजो। मूंखे सिर्फ़ु हिन ते थोरो ॻणती बि हुई जिते कल्ह वफ़ाक़ी वज़ीरनि जेको आहे काफ़ी जेको सोहेल आफ़रीदी साहब हिते कराची में बयानु ॾिनो त पाकिस्तान गवर्नमेंट जेको आहे उहो अफ़गानिस्तान जी सरज़मीन जेका दहशतगर्दीअ में इस्तेमालु थिए थी उन जा सबूत अफ़गान गवर्नमेंट खे पेश करे, त सबूत त मुंहिंजो ख़्यालु आहे अफ़गान हुकूमत खे पहिरीं बि पेश करे चुका आहिनि ऐं हिन में कुवैत वारा। जी एजाज साहब। जी एजाज साहब मुझे आवाज़ पहुंचे पे वहां ताईं? ऐं अहिड़ो त तालिबान बि मुतालबो कोन कयो आहे जहिड़ो हिन कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे पीटीआई खे सोचे सम्झी जेको आहे पंहिंजे हिकिड़े सियासत ऐं अहिड़े बयानबाज़ी ऐं ख़ासि करे नेशनल इश्यूज़ जे मामलनि में अहिड़ी गैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो न करणु घुरिजे। वरी महिरबानी मुंहिंजे एजाज महर साहब, ज़मीर घुमरो साहब, लाल माली साहब। नाज़रीन गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।